क्या थी बाबू? ये ज़हर तो छो कयो? मेहरुअ खे मारण लाइ। छा तू मेरू खे ज़हर ॾेई मारींदी आहे? हा, कंहिं बि तरीक़े सां हे ज़हर मेहरुअ खे खाराइणो आहे। बानो तकड़ न कर एॾी तकड़। सॼी मिल्कियत मेहरुअ जे नाले आहे। ईअं न थिए जो मेहरुअ जे मरण खां पोइ मुंहिंजी सॼी मिल्कियत मेहरुअ जे सावरनि ॾे हली वञे। ऐं हा, इहो त मूं सोचियो ई कोन हुयो। हाणे सोच। सालार, अॼु जो अॼु मेहरुअ जे सावरनि ॾे वञ, उते वञी कुझु अहिड़ो कमु कर जीअं मेहरुअ खे तलाक मिले। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। मां अॼु ई वञी उन्हनि सां विढ़ी मेहरुअ जे तलाक जा कागज़ वठी थो अचां। मेहरू, तूं अञा सुती न आहीं? तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? तुंहिंजी तबियत ठीकु आहे न? डॉक्टर खे वठी अचां? न मां बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हां जो आवाज़ ॿुधमि त जांच करण लाइ हली आहियो। असां त बिल्कुलु ठीकु आहियूं। तूं वञी आराम कर। ठीकु आहे। तव्हां ॿई आराम कयो। हूअं बि घणो जाॻणु सिहत लाइ सुठो न आहे। भाग्य ॿुधी त न वतूं? गौर, मूं ॿुधो आहे त वॾेरो हाशिम ख़ान रईस सालार ख़ान जे ख़िलाफ़ एफआईआर थो कढाए। रईस सालार ख़ान भी परेशान आहे। इन हाशिम ख़ान खे त छॾ खणी पवा, छो त उहो दुश्मन आहे। हिननि वात ॻाढ़नि छोरनि खे ॾिसो जेके हाशिम ख़ान सां वञी मिलिया आहिनि। वरी छोरा कहिड़ा आहिनि? कुटीअ कयो अथनि छा? इहे सुल्तान ऐं पर ॿियो वरी केरु? इन्हनि छोरनि जी एॾी मजाल आहे जो रईस जे ख़िलाफ़ एफआईआर बि कढाईंदा ऐं रहंदा बि रईस जे ॻोठ में। न मूंखे त एतबार कोन थो अचे। बाबा तोखे ख़बर नाहे इहे रईस हाशिम ख़ान जी टीकरुनि ते पिया कुॾनि। त पोइ पंहिंजे रखियुनि सां ॾिसजांइ गौर ख़ान त इन्हनि छोरनि जी ज़िंदगीअ में कीअं थो ज़हर मिलाया। इन्हनि छोरनि खे हिकिड़ी नची भट ॾिनम त छोरनि जा चीकट निकिरी वेंदा। चीकट जी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।